नाज़रीन, अवामी न्यूज में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेहड़ में खबर ॾींदा हलूं त मेहड़ फरीदाबाद में अवामी न्यूज HD ऐं सिंध ادبي संगत तरफां सिंध मुंहिंजी माउ एइकता जे हवाले सां फरीदाबाद में तकरीर सिंध बलूचिस्तान जे नाले वारे अदीबनि जे शाइरनि जोहर ऐं ब्रावी, अहमद खान ब्रावी, JUI अॻवान अब्बास ब्रावी जी मेज़बानी हेठि तकरीब थी, जंहिंमें सिंध जे नाले वारे लेखक आज़ाद, अनवर कांदड़ो, एजाज़ अली मैसर 6 डिसंबर जे हवाले सां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध असांजी हज़ारनि साल पुराणी तहज़ीब सकाफ़त जे ॾियारे ऐं तकरीब जे मौक़े ते शाइरनि अदीबनि साईं जोहर बिरोही ॻाल्हाईंदे चयो आहे त असां हिन प्रोग्राम ज़रिए सिंध दुश्मन मुखालिफ़नि खे मैसेज ॾियूं था त सिंध ते को बि वार बर्दाश्त न कंदासीं। जेको बि सिंध खे मेरी अख सां ॾिसंदो उन जूं अखियूं कढी छॾींदासीं ऐं उन खे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।